अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वारसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कईंदो आहे अब्दुल्ला रिंदजी। मैरापुर जे बहादुर सहाफ़ी अज़ीज़ मीमुण जे क़त्ल ख़िलाफ़ तहलका प्रेस क्लब अॻियां सहाफ़ियुनि, सियासी समाजी अॻुवाननि, सदर राजा साजिद अली उन्नड़, ज़ुल्फ़कार टामरी, रजब अली जतोई, अल रखियो सियाल, गुलाम हैदर उन्नड़ ऐं ॿियनि जे अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में गुलाम मुस्तफ़ा चांडियो, दरिया ख़ान मरी, ममताज़ जतोई, इशफ़ाक़ राजपूत, सलीम ख़ासकेली, ख़ालिद चांडियो, हबीबुल्लाह जोकियो, अब्दुल अलीम बालादी, मदद अली बालादी, PPCT जो वडेरो गुलाम नबी मांझोठो, हाजी चांडियो, कामरान ख़ासकेली, गुलाम क़ादिर सोलगी, शहरी तादे राणा, गुलाम मुस्तफ़ा राजपूत ऐं ॿियनि ख़िताब कंदे घुर कई त सहाफ़ी शहीद अज़ीज़ मीमुण जे क़ातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में सॼे सिंध अंदरि सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।